वाईपांदी वेझो खीरथर जे पहाड़नि में मौजूद पाणी जे कुंभ वटां टिन नौजवाननि जा पाणी में बुॾी वियल लाश हथ आया आहिनि। टिन ॼणनि जे बुॾी फौत थियण वारे अफ़सोसनाक ख़बर ते इलाइक़े में सोग जो माहौल छांइजी वियो। वाईपांदी वेझो खीरथर जे पहाड़नि में मौजूद पाणी जे कुंभ वटां टिन नौजवाननि जा बुॾी वियल लाश हथ आया आहिनि। बुॾी फौत थियलनि में नौजवान सहाफ़ी अब्दुल्लाह लाशारी, संदसि दोस्त सज्जाद जमाली, ज़ाहिद जमाली शामिल आहिनि। टिनी नौजवाननि जा लाश हथ अचण वारे इतला बाद वाहीपांदी पुलिस ऐं बुॾी वियल नौजवाननि जा वारिस वाक़े वारे जाइ ते वञी मक़ामी टोबनि वसीले टिनी नौजवाननि जा लाश पाणी खां ॿाहिरि कढी वाहीपांदी इस्पताल मुंतक़िल कया। ॿुधायो वञे थो टई ॼणा गुज़िरियल ॾींहुं घुमण जो चई घरां निकिरी विया ऐं राति देर ताईं वापसि घर नाहिनि पहुता, जंहिं बाद संदन माइटनि ॻोल्हा शुरू करे ॾिनी ऐं अॼु वाहीपांदी वेझो जबलनि में मौजूद पाणी जे कुंभ वटां टिनी ॼणनि जा बुॾी वियल लाश हथ आया आहिनि। पुलिस मूजिबि नौजवाननि जे जिस्म ते कंहिं बि क़िस्म जे तशदुद जा निशान नाहिनि मिलिया। उन लाइ शुरूआती जाच मुताबिक़ टई नौजवान पाणी जे कुंभ में वहिंजंदे बुॾी फौत थिया आहिनि, जॾहिं त वधीक मामले जी जाच कई वेंदी। ॿिए पासे टिनि नौजवाननि जे बुॾी फौत थियण वारे अफ़सोसनाक ख़बर ते इलाइक़े में सोग जो माहौल छांइजी वियो ऐं नौजवाननि जे घरनि में कोहराम मतल आहे। बशीर ब्रह्माणी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, वाहीपांदी।